अचणो अज थारे दिल वठ जो अज थारे दिल वठ जो यार हिता अचणो जीअं पहुचे। जी नाज़रीन, हुरन जो रूहानी पेशवा पीर पागारो साहब थर जे दौरे ते पहुची चुका आहिनि। थर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते उनजी आदरबाह जे लाइ तमामु शानदार इस्तक़बाल जे लाइ इस्तक़बालिया कैंपूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते वॾे तइदाद में संदसि मुरीद हुर जमायत जे मुरीदनि थर जे मुख़्तलिफ़ रस्तनि ते कैंपूं क़ाइमु करे गेट ठाहिया आहिनि। ख़ूबसूरत अंदाज़ सां संदसि आजियां करण जे लाइ वॾे तइदाद में सॼे थर मां बल्कि बेज पागारा जे नारनि सां सॼे थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि मां रस्तनि तां औरतूं ॿार ॿुढा ही थर जो खूबसूरत क़दीम ॻोठ आहे सुंदर। उते पीर साहब पागारो राति हिते क़याम कंदा ऐं वॾे तइदाद में हज़ारनि जे तइदाद में संदसि हुर जमायत जा मुरीद पहुचणु शुरू थी चुका आहिनि। शानदार नमूने सां हिते बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं वॾे तइदाद में न रुगो थर पर सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां वॾे तइदाद में हुर जमायत जा कारकुन ऐं संदसि मुरीद पीर साहब जो दीदार करण जे लाइ हिते अची रहिया आहिनि। वॾे तइदाद में हिन पिंडाल में हज़ारनि जे तइदाद में हिन वक़्तु संदसि मुरीद पहुतल आहिनि ऐं सुबुह सवेर पीर साहब समूरनि पंहिंजे मुरीदनि खे हुर जमायत जे मुरीदनि खे सभिनी खे दीदार कराईंदो ज़ियारत कराईंदो। उन जे लाइ हज़ार ऐं लखे माण्हू जेको उहो हिते पहुता आहिनि। सॼी राति ही सिलसिलो जारी हूंदो हिन सुंदर जे ॻोठ में। ही थर कल्याण चौंकी हुर जमायत जी उन में हाजी खलीफ़ो सुल्तान राजड़ उन ऐं ॿिया संदसि जमायत जा जेके ॿिया साथी आहिनि उन्हनि समूरा ही इंतज़ाम कया आहिनि ऐं हज़ारनि जे तइदाद में ही जेके आहिनि सो उन्हनि जे लाइ लंगर जो बंदोबस्तु कयो वियो आहे, रहाइश जो बंदोबस्तु कयो वियो आहे। ऐं अचो त उन सिलसिले में हुर जमायत जे मुख़्तलिफ़ अॻुवाननि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि कहिड़े क़िस्म जा इंतज़ाम कया आहिनि ऐं उन्हनि जे शेड्यूल प्रोग्राम में कीअं उन्हनि खे तरतीब ॾिनो वियो आहे। असांजे माना ज़िंदगी में पहिरियों चकर पीर साहब पगारा हिते अची रहिया आहिनि। पहिरीं 1962 में आया हुआ। असांजे ख़लीफ़े सुल्तान राजड़ तमामु घणी कोशिशुनि सां साईं खे ऐं साईं जूं वॾियूं महिरबानियूं जंहिं दावत क़बूल कई ऐं ही असांजे मन सॼी जमायत में ख़ुशी जी लहर आहे। उन खां पोइ असांजी जमायत त आहे हिते सॼी पर असांजे ॿियनि चौकियुनि जा बि दोस्त दरिया खान राजड़ वारा उहे सभु आया आहिनि। उन्हनि सॼो इंतज़ाम हिते इहो आहे सिस्टम असां वटि त हिकिड़ो डिसिप्लिन माहौल आहे। पीर पागार मुरीद आहियूं सभु बराबरि आहियूं। हिते को बि न आहे। बसि कुझु महिमान असांजा ईंदा आहिनि त उन्हनि खे असां हिन साइड ते विया आहियूं। बाक़ी सॼी जमायत जेका तव्हां ॾिसो था ऐं इंशाअल्लाह सुबुह जो साईं जेको आहे ख़िताबु कंदो सुबुह जो सवेर 9 बजे ज़ियारत कराईंदा सभिनी खे हिते कलंगी पाए जेको ज़ियारत जीअं हुते कराईंदा आहिनि ईअं कंदा। समूरी जमायत जा सॼी थर मां सॼी सिंध मां सॼी सिंध मां साईं चुंडके खां बि माण्हू आया, नारे खां आया आहिनि ऐं इंडिया खां बि माण्हू आया आहिनि हिते। जीअं पीर साहब जो जीअं सफ़र थियो आहे 8 तारीख़ खां शुरू थी माण्हू ईंदा रहंदा। हिकिड़ी मोहबत आहे सिक आहे जेका तव्हां ॾिसो था अॼुकल्ह सोशल मीडिया ते आहे। बेज पगार केतिरनि ॾींहंनि खां ही समूरा इंतज़ाम हेॾे वॾे तइदाद में असां जीअं डेट मिली असांजे 3 सालनि खां जीअं कमु शुरू कयोसीं बंगलो ठाहियोसीं त पीर साईं अचनि था ऐं सुल्तान मामे सुल्तान जी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त आऊं जीअं ख़लीफ़ो थियो आहियां त पीर साहब हिते अचनि ऐं पीर साहब 1962 में पहिरीं असां हिते आया हुया। असां वटि कॾहिं कोन आया। असां पहिरियों दफ़ो जीअं पीर साहब थिया आहिनि इहे अचनि पिया। 39 साल अॻु में हिते जेके 28 24 42 साल 62 साल अॻु में साईं जा वालिद साहब आया हुआ। साईं जी पीर साहब थिया आहिनि 2012 में पहिरियों चकर अचनि पिया। साईं सतला शाह अॻु में छॾणी बादशाह आयो, उन अॻु में सूरे बादशाह आयो, उन मां अॻु में साईं हाथी ते बि आया हुआ, माफ़े में बि आया हुआ, अॻु में ईंदा रहंदा हुआ। पर हीउ जेको आहे मौजूदा पगारो जीअं थियो आहे पहिरियों चकर असांजी त ज़िंदगी में पहिरियों चकर अॻु में जेके वॾा आया हुआ 62 खां पोइ हाणे आया आहिनि। अच्छा ही जेके बंगलो ठाहियो आहे पीर साहब लाइ स्पेशली ठाहियो आहे। बिल्कुलु असां जमायत छो पीर साहब ईंदो रहंदो उनजे लाइ असां हिकिड़ो सिस्टम कंदा आहियूं। तव्हांखे हलूं था ॾेखारींदा बंगलो तव्हां ॾिसंदो बिल्कुलु 3 साल अॻु में ठाहे छॾियो। न शुरू कयोसीं कमु साल अॻु में कंप्लीट थियो। अच्छा उहो पीर साहब जे ई नाले जी जी बिल्कुलु पीर साहब लाइ जेको जमायत जो सिस्टम हूंदो आहे ऐं सॼो वरी तव्हां ॾिसो सॼो रंग रोज़े वारे जो आहे। ही सॼो सिस्टम ईअं हलंदो रहंदो आहे। ख़बर तव्हां हाणे सॼो ॾींहुं हलो था ॾिसो था त भई हीउ ॾिसो त केॾो डिसिप्लिन आहे। का बि शइ न आहे, पुलिस बि न आहे,
सॼे सभु माण्हू जेके सम्झनि था त असांखे इहो ई कमु करिणो आहे बसि। ही समूरी सिक्योरिटी जेका आहे सा हुर जमात जी हुर फोर्स जी जी अक्षर चौकी जा बि असां माण्हू आहिनि दरिया खां राजा रहंदा आहिनि बाक़ी उहो सॼो हुर फोर्स आहे बसि हुर आहिनि जेके ईअं जमायत आहे हिन जा समूरा इंतजाम समूरा ख़र्च जेके आहिनि सो हुर जमायत बिल्कुलु हुर जमायत माना ही हज़ारनि माण्हुनि जो खाधो लंगर हूंदो आहे तव्हांखे ॾेखारियो न लंगर सिस्टम हूंदो आहे उहो लंगर हलंदो आहे रोज़ेदारी जो लंगर आहे ऐं उहो सॼो थींदो आहे सॼी जमायत जेका थर कल्याण चौकी उन खां पोइ तव्हां हिते ॾिसंदा औरत मर्द असां हिते अचण खां पोइ सभु फ़क़ीर आहियूं तव्हां साईं पीर साहिब जो कल्ह बयानु ॿुधो हूंदो त पीर साहिब चवंदा मुंहिंजूं नियाणियूं इन करे वठी आया आहिनि त हीअ नियाणियूं मुंहिंजियूं आहिनि मुंहिंजूं नियाणियूं जमायत जूं आहिनि त उन खां पोइ तालीम ते बि चवंदा सॼो ऐं हिकिड़ो सुठो सिस्टम आहे तव्हां ॾिसंदो घर में केतिरा ॾींहं आहिनि पीर साहिब साईं कल्ह हुया उन खाउर में अॼु हिते आहिनि सुभाणे मिठी में अथनि कैफे थर ते ऐं अॻिते पोइ सुभाणे जेको आहे सो बदीन में ज़ियारत कराईंदा ही केतिरनि ॾींहंनि जो पीर साहिब जो रूहानी दौरो आहे ही 7 तारीख़ खां शुरू थियो आहे 12 ते ख़तम थियो 6 ॾींहंनि जो 6 ॾींहंनि जो ही मुख़्तलिफ़ ज़िलनि में जी जी बिल्कुलु हुतां बावले खां शुरू कयूं पोइ उमरकोट आया सागर जूं हुयूं इहे ज़िला उन खां पोइ 17-18 ते वरी साईं जो प्रोग्राम आहे बलूचिस्तान जो ऐं शिकारपुर मुझो नालो मारिया है मां करंटली मास्टर्स करे रही आहियां इकोनॉमिक्स में इटली मां यूरोप जो कंट्री आहे हिकिड़ो इटली उतां ऐं मां पीर साहिब जी जेकी आहे मुरीद आहे ऐं पीर साहिब जा मुरीद काफ़ी अॻिते निकिरी चुका आहिनि पीर साहिब असांखे हुकुम ॾिनो आहे त नियाणियूं पढ़ायो इन लाइ असां पढ़ूं पिया असांजे मिट माइटनि असांखे पढ़ायो आहे ऐं इनशाला अॻिते हली बि असां पंहिंजे बचड़नि खे पढ़ाईंदासीं जीअं उहे बि कामयाबु थियनि अस्सलाम वालेकुम आऊं बुशरा रियाज़ लेफ्टिनेंट बुशरा आहियां आर्मी में जॉब कंदी आहियां नर्सिंग जी ऐं आऊं बि पीर साहिब जी मुरीदानी आहियां असांजे पीर साहिब जो हुकुम आहे त नियाणियुनि खे पढ़ायो अॻे त असांजे वालिदीन उन्हनि जे अमल ते हलाइण ऐं असांखे पढ़ायो आहे इनशाला असां में अॻे जेके आहिनि उन्हनि सभिनीनि खे पढ़ाईंदासीं ऐं पीर साहिब जे हुकुम ते अमल कंदासीं असां इहो रूहानी सफ़र आहे जंहिंमें हमेशह असांजो इहो अक़ीदो आहे त असां जेकी जमायत वारा आहिनि पोइ ॿिया केतिरो बि अक़ीदो रखनि पर असांखे हितां फैज़ मिलंदो आहे ऐं जॾहिं विसर्जन जो दौरो थींदो आहे त उहो इलाइक़ो ई आसूदो थी वेंदो आहे कुदरती हुते एॾो फैज़ वसंदो आहे जो दुनिया ॾिठो हींअर बि जिथे तव्हां ॾिठो त विसर्जन जी जेका जमायत आहे कॾहिं बि इन पिनण लाइ एहतजाज कॾहिं कोन निकिती त असांखे कुझु ॾियो ॿूड में हा सख़्तु तकलीफ़ में हा पंहिंजो पाण निभाए ऐं बेवाह जेके माण्हू आहिनि सॼो ॾींहुं एहतजाजनि ते आहिनि पर मिले हुननि खे कुझु कोन थो ऐं असांजो इहो अक़ीदो आहे त जेकी असां आहियूं या जेकी कुझु मिले थो इहे विसर्जन जी दुआउनि सां हीअ जमायत हिकु तमामु घणी ॾुतड़ियल आहे तव्हां हिन जो दौर पुराणो ॾिसंदो त तमामु ॾुखो इलाही आहे तमामु दर्दमंदो आहे हीअ बादशाह जंहिंजो नालो आहे सबतुल्ला शाह जंहिंजो ॾाॾे जो बि नालो सबतुल्ला शाह उन पंहिंजो सख़्तु तकलीफ़ में दौरु ॾिठो पर पोइ अल्हम्दुलिल्लाह विसर्जन छटधणी बादशाह आया हीउ सॼो मसइलो ठाहियूं पंहिंजी गादी आबाद कयूं जमायत खे आबाद कयूं जमायत खे ॾुतड़ियल रही ऐं जेको जमायत जी जेका ख़िदमत कयूं यारनि दोस्तनि जी ख़िदमत कयूं हद खां वधीक इहो संदसि दुआनि जो नतीजो जिथे तव्हां ॾिठो हूंदो त जमायत खे खट सुम्हण लाइ कान विस्तरो कोन हुयो जॻह कान उते बंगला आहिनि माड़ियूं आहिनि इहे संदसि दुआनि जो आहिनि बेगुनाह जेके क़ैद थियल हुआ बेगुनाह जेके फांसी चढ़िया उन्हनि जो बि दाद थियो अॼु आम माण्हू हिते सिंध जा चवंदा त बाबा पीर साहिब जी जमायत ख़तमु थी वई हाणे को होरो रहे ई कोन्हे कुझु पर तव्हां ॾिठो अल्हम्दुलिल्लाह उन खां अॻु भरान जेको आहे त जिथे हिकिड़ो भाती शहीद थियो आहे या ॿ भाती शहीद थिया उन जॻह ते असां 30-40 भाती आहियूं ऐं जिथे असांखे ज़मीन जो हिकिड़ो असांजो ज़मीनूं जाइदादूं सभु ज़ब्त कयूं वयूं पर अल्हम्दुलिल्लाह असां जीअं लोड़नि मां निकितासीं बुख ते अची वेठासीं घर सड़ियल आहे विसर्जन जी इहा बि दुआ सां इहे लोड़ा हिकिड़ी राति में जेकी बि सिंध में हुआ सभु सड़िया ऐं उहे नंगा
बिना कपिड़े जे बिना बिस्तरे जे अची रोडनि ते वेठा ऐं उहे अॼु माशाल्लाह तव्हां ॾिसंदो अॼु दुनिया खां बि ख़ुशि आहिनि, दुनिया खां वधीक आबाद आहिनि। पीर सजन जेके छटदणी बादशाह दुनिया खे नवाज़ो, जेके माण्हुनि खे नवाज़ो, कंहिंखां लिकल कोन्हनि। ऐं पीर सियासी माण्हू घणो करे चाहींदो आहे त असां कुझु सियासी तरह कंहिंखे ॾियूं त सुभाणे उन खां असांखे वधीक कुझु मिले, पर पीर पगार रुॻो सिर्फ़ु ॾियण वारो, वापसीअ लाइ हुन कॾहिं सोचियो बि कोन हो त असांखे असां हिनखे ई ॾियूं था, असांखे इहे वापसि चाढ़ींदो। इहे पीर सजन जो जेकॾहिं मौजूदा था ॻणिजनि त तव्हांजो इहो जेको आहे केटीएन जो टाइम जेका काफ़ी जेकॾहिं हुजे त असां सीड़ाए वेठा आहियूं, पर वरी बि तव्हां केटीएन वारनि जी महिरबानी आहे जो अहिड़ी तव्हां साल लहो था, संभाल लहो था, थोरो घणो प्रोग्राम आणो था, इहे बि तव्हांजी महिरबानी आहे। ऐं हीअ इनशा जेको रो रवा आहे सफ़र, सो हींअर हिते आहे, वरी लाड़काणे वारे पासे बि आहे, ऐं अॻिते बि इनशा हलंदो रहंदो। साईं नालो आहे फ़कीर मजनू भट्टी, ढोरनारो दड़ो। साईं तक़रीबन उहे बोरची में मूंखे टाइम 35 खां 40 साल थी विया, 62 साल उमिरि आहे। ऐं लंगर पचाइण में माना 15 खां 10-15 साल थी विया। तव्हां पीर साहिब जा मुरीद आहियो? असां पीर पागार जा होर आहियूं। असां पीर पागार जा होर आहियूं। आला हज़रत असांजे मुर्शिद पीर पागार जे लाइ आया आहियूं। फ़कीर सुल्तान जी थर कल्याण चौकी में ऐं उनजी ख़िदमत जे लाइ असां आया आहियूं। सॼो लंगर तव्हां पचायो? ऐं सॼो अलाह जी महिरबानी सां ऐं ख़लीफ़नि जी महिरबानी सां, पागारे जी महिरबानी सां असां पचायो आहे। असां जम आया आहियूं। केतिरनि हज़ारनि माण्हुनि जो ही लंगर जेके ही साईं लखनि में आहे साईं, हज़ारनि न, हज़ारे देगूं पचायूं आहिनि। हज़ारे देगूं पचायूं आहिनि ऐं लखनि माण्हुनि जो आहे, लखनि में। पोइ पीर साहब सरदार जिन जूं वॾियूं महिरबानियूं आहिनि। असां 63 इयर्स 63 सालनि खां पोइ असांजनि अबनि ॾाॾनि खां माना अॻियो साईं छटदणी बादशाह साईं जिन सफ़र कयो, उन खां पोइ मौजूदा पीर साहब पीर सैयद सफ़क़तुल्लाह शाह राशिदी साहब असां वटि आया आहिनि। असीं ख़ुशनसीब आहियूं और जमायत हिते तव्हां वटि को बि माण्हू ज़ात पात तव्हांखे न मिलंदी। ओनली वन थिंग जेका आहे उहा हुर जमायत आहे, उनमें को बि अमीर गरीब न आहे, हुर जमायत आहे। गॾु तव्हांखे कुल्लो कुल्ले में मिलंदो। हीउ जेको साम्हूं तव्हां अंगण ॾिसो पिया, इनखे असीं हुज़ूर चवंदा आहियूं। उनमें मर्द औरतूं सभु बराबरि में उते ई रहंदा आहिनि, उते ई लंगर कंदा आहिनि। लंगर जो जेको बंदोबस्तु हूंदो आहे उहो चौकी, जेको बि चौकी जो मुख हूंदो आहे उनजे तरफ़ां ऐं जमायत जे तरफ़ां थियल हूंदो आहे। हीअ असांजी चौकी थर कल्याण चौकी आहे, जंहिंमें सभ खां वॾियूं कोशिशूं ऐं काविशूं ख़लीफ़ो हाजी मोहम्मद सुल्तान राजा फ़कीर साहब उन्हनि जूं तमामु घणियूं कोशिशूं आहिनि। असीं त उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं जो हेॾे टाइम खां पोइ 63 इयर्स खां पोइ माना जेको आहे 163 सालनि खां पोइ साईं जिन असां वटि आया आहिनि। न त पहिरें कॾहिं बि हिते माना 60-65 साल में इहा शइ कोन हुई। नॉन पॉसिबल शइ जीअं चइजे उहा शइ थिए पई। ॾाढी ख़ुशी थी आहे। नौजवान आहियूं ऐं जेके गैर जमायती माण्हू आहिनि उन्हनि खे बि जेके ख़ाली वीडियोज़ वग़ैरह इन्हनि में ॾिसंदा, हाणे रूबरू ॾिसंदा। इमाम इनकलाब इमामनि जी औलाद तव्हांजे साम्हूं ईंदी, ज़ियारत कराईंदी, कलंगी पाए उन्हनि जो जेको लिबास आहे और जमायत लाइ त तमामु ख़ुशाइनी ॻाल्हि आहे। पर जेके गैर जमायती असांजा दोस्त इन शइ में असां सां गॾु आहिनि, उन्हनि लाइ बि ऐं असांजो इहो ई नारो आहे बेज पगर आहे, अंग्रेज़नि जे दौर खां वठी बि अॼु बि दौर खां वठी। ही को बि सियासी सफ़र न आहे। ही पीर साहब वारनि जो जमायती टूर आहे जेको 7 तारीख़ खां शुरू थियो, रूहानी सफ़र। हिन में को बि सियासी प्रोग्राम कोन्हे। बाक़ी सियासी दोस्त अचंदा, उन्हनि खे असां मोस्ट वेलकम कयूं था, रिस्पेक्ट ॾियूं था, अचनि था, मुलाक़ात कनि था पीर साहब सां। ऐं हाली त सिर्फ़ु तव्हांखे जमायती जमायत आहे। हीउ जेको इंतज़ारु आहे इहो पीर साहब पागारे जो आहे। हीउ अहिड़ो टूर या अहिड़ो सिस्टम तव्हां को बि सियासी सिस्टम में तव्हां न ॾिठो। मां घोटकी ज़िले खां आयल आहियां। मुंहिंजो रूहानी पेशवा पीर सरदार पागारो जे सफ़र सां असां गॾु आहियूं। खानपुर महर खां आयो आहियां। असां गम्हा चौकी जा आहियूं। असां दीदार जे लाइ आयल आहियूं। असां जेके 7-8 माना असांजा घणा आहिनि जमायत आहे, तमामु रोज़ेर जी जमायत आहे, जिते किथे आहे। हिन थरपाकर असां कॾहिं ज़िंदगी हिते न आया आहियूं। असां पहिरियों चकर हिन आया आहियूं हिन पिंडालनि में, सम्झ दरगाह हिन ज़ारतनि में। असां तमामु भेद पगार आहे, कोई सियासी न आहे, न कोई कंहिं शइ जी न आहे। सभु हुर जमायत आहियूं। असां पागारे जा हुर आहियूं। सभु हुर आहिनि। ईअं न आहे त हुर हिकिड़ो हीअं आहे की हुन पंहिंजी ज़ात न आहे। हुरनि जी ज़ात हिकु इहा हुर आहे। जेको नंढो वॾो बि असां नंढो बचो बि हूंदो उहो बि हुर हूंदो। भेज पगार आहे जी। अलहमदिल्ला रब जा लख करम आहिनि जो असां ते मालिक पंहिंजो नज़रसानी कई आहे। इंशाअल्लाह ताला साईं जिन
असांजी जमायत तव्हां ॾिसो पिया इंतज़ाम तव्हां ॾिसो पिया अलाह जा शुक्रगुज़ार आहियूं जो मुर्शिद असांजे मुल्क ते क़दम घुमाइनि था। असांखे उमेदु आहे त असांजा हर ख़ुशियूं दिलि जा ग़म जेके आहिनि सभु लही वेंदा। अलाह जा वॾा करम आहिनि साईं। ही हज़ारनि जे तइदाद में समूरे थर मां माण्हू पहुता आहिनि, समूरी सिंध मां माण्हू पहुता आहिनि। हिननि जा समूरा इंतज़ाम हिते केतिरनि ॾींहंनि खां तव्हां करणु शुरू कयो? माशाल्लाह असांखे थोरो टाइम मिलियो मिलियो आहे 2 महीननि खां त असां इहो कमु शुरू कयूं पिया। अॻु में असांखे अॻिए साल जो थियलु हो त काफ़ी तव्हांखे जेको नज़र अचे थो अॻु में असां करे चुका हुआसीं। ये 2 महीननि खां जेको असां मुसलसिल इन तयारी में हुआसीं। इंशाल्लाह तव्हां पंहिंजे साम्हूं आहे दुआउनि सां मुर्शिद निगाह सां इहे असां कमु कयो आहे। असांजी जमायत ॾाढी ख़ुशि आहे। हज़ारे माण्हू न पर लखनि माण्हू तव्हां ॾिसंदव, तव्हां ॾिसी चुका आहियो। इंशाल्लाह दुआ कयो अलाह साईं असांजे मुल्क ते क़दम घुमाईंदा सभु असांजा डोरा लहींदा। असांजो ईमान आहे असांजे मुर्शिद कामिल आहे, असांजा नज़र अथसि ऐं हीअ सॼो थर इंशाल्लाह सर आबाद ॾिसंदो, सर सब्ज़ आबाद ॾिसंदो। आला हज़रत पीसी बादशाह जिन जी ख़लीफ़े सुल्तान जी खिलाफ़त में ही पहिरीं दावत आहे। 70 सालनि खां बाद में पीसी बादशाह जिन हिन सरज़मीन ते आया आहिनि ऐं हिन सरज़मीन ते अचण जी जमायत खे एॾी वॾी ख़ुशी आहे जंहिंमें ईद बरात हुननि खे का यादि कोन हूंदी आहे। अक़ीदत जो इहो हाल आहे त जमायत नंढा वॾा सभु खणी मैदान में दिसंबर जे महीने में सर्दी गर्मी जी का बि ख़्याल न करे ऐं जमायत जो लंगर जो सिस्टम तव्हां जेको ॾिठो आहे इहो सॼो जमायत मुनज़म तरीक़े सां पाण संभालींदी आहे, पाण हलाईंदी आहे। अंदाज़न 1800 देग लहंदी आहे, उन खां वधी सघे थी 1800 ताईं हली वेंदी जमायत में। सुबुह जो इंशाल्लाह 12 दिसंबर ते पीर बादशाह अंदाज़न 9 बजे ज़ियारत कराईंदा। अल्लाह जी ज़ात ख़लीफ़े सुल्तान ते हीअ महिरबानी फरमाई आहे जो सदन खिलाफ़त में आला हज़रत पीसी पागारो हिन सरज़मीन ते अचण का आसान ऐं मामूली ॻाल्हि कोन हूंदी आहे। जमायत एॾी वॾी कोशिशि कंदी आहे, पीसी बादशाह खे अर्ज़ु कंदी आहे त साईं असांजी दावत मंज़ूर थिए, असांजी दावत मंज़ूर थिए। पोइ इहा फ़क़ीरनि जी जेका मिंत मेड़ केतिरे सालनि खां हलंदी रही, पाण अलाह जी भलाई सां महिरबानी फरमाए अॼु दावत मंज़ूर फरमायूं जेको तव्हांजे रूबरू आला हज़रत पीसी बादशाह हिन बंगले ते आहिनि। अलाह जी ज़ात सलामत सां सफ़र फरमाए। जी नाज़रीन, हुर जमायत जे अॻुवाणनि जूं हुर जमायत जे हुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त हीअ जेके पहिरें उबराणा सॼी सिंध मां मुख़्तलिफ़ शहरनि ॻोठनि मां हज़ारनि जे तइदाद में जेके हुर जमायत जा हुर पहुता आहिनि उहो पीर साहिब पागारे जे सिर्फ़ु दर्शन जे लाइ उनजे दीदार जे लाइ हिते पहुता आहिनि। ही थर कल्याण चौकी जे तरफ़ां हज़ारे माण्हुनि जो हिते बंदोबस्तु कयो वियो आहे। ही समूरा माण्हू अछियूं टोपियूं सिंधी टोपियूं पाए ऐं पहिरनि उबराणा पंहिंजे पीर पागारे जो दर्शन करण लाइ ज़ियारत करण लाइ हिते पहुता आहिनि। सॼी राति ई हिते मुख़्तलिफ़ हिन जेको पंडाल ठाहियल आहे उन में हज़ारनि जे तइदाद में औरतूं ॿार ॿुढा समूरा माण्हू वेठल आहिनि। उन्हनि खे लंगर खारायो वियो आहे। खाटाऊ जानी KTN न्यूज़ ॻोठ सुंदर थरपारकर। जॾहिं हुरनि जो रूहानी पेशवा पीर साहिब पागारो ॻोठ सुंदर में पंहिंजे हज़ारे मुरीदनि खे ज़ियारत कराइण ऐं ख़िताब करण लाइ पिंडाल में पहुता त समूरो पिंडाल भेज पागारा जे नारनि सां गूंजी उथियो। रिजल्ट में रोगी में हरकत अता फरमाए। खुदा ताला तव्हांखे हर आफ़त हर आज़माए पंहिंजी हिफ़्ज़ व अमान में रखे। जीअं त मां हमेशह तव्हांजी जमायत खे बाबा ख़ामोश थियो महिरबानी कयो
तव्हांखे न आहे ॿुधणो न ॿुधो, ॿिए खे ॿुधण ॾियो। जंहिंखे पंहिंजी नियाणियूं पढ़ाइणियूं आहिनि उहो मूंखे ॿुधनि, जो ॼट रहणु चाहिनि था ॼट रहनि। मां हमेशह जमायत खे चयो आहे पंहिंजी औलाद ते तवजो ॾियो, छो जे इहो माउ पीउ जो फर्ज़ु आहे जो पंहिंजी औलाद खे चङी तरबियत ॾे, चङी सोहबत ॾे। इहो तव्हां ते फर्ज़ु आहे, असां ते फर्ज़ु आहे। जॾहिं औलाद वॾी थी वञे उनजी पंहिंजी क़िस्मत आहे। औलाद जॾहिं वॾी थी वई त औलाद वटि माउ पीउ जे लाइ टाइम तमामु घटि थो रहे। मूंखे तमामु ख़ुशी थी आहे, इन दफ़े मां जमायत में आयो आहियां, मूंखे ख़बर पई नियाणियुनि सां मिलियो आहियां, चङो पढ़नि पियूं, कामयाब पियूं थियनि। ख़ुदा जो वॾो अहसान ऐं करम इन जमायत जे आहे जो जमायत जी नियाणियूं पढ़ी लिखी वयूं आहिनि। ख़ुदा करे आईंदा बि कामयाबी थिए। पंहिंजी औलाद जी तरबियत ते, नियाणियुनि जी पढ़ाई ते तवजो ॾियो, छो जो इहो ई शइ तव्हांखे कमु ईंदी। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद शरीफ़, दुरूद शरीफ़ जो विर्द कयो। इन दुनिया में ऐं आख़िरत में तव्हांखे इन जो अजर मिलंदो। हमेशह दुआ नमाज़ खां पोइ इन मुल्क जे लाइ, दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ ऐं तव्हां पंहिंजी पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ गो रहो, छो जो इहो ई फ़ौज आहे जंहिं दहशत गर्दी खे मुंहुं ॾिए पई। बाक़ी सियासतदान छड़ो ज़बानी जमा कर था कनि जो दहशत गर्दी असां ख़तमु करे छॾंदासीं, तो नथा करे सघनि सवाइ फ़ौज जे। इन फ़ौज जे करे असां इज़त सां घुमूं पिया। हमेशह फ़ौज जे लाइ दुआ घुरो, पंहिंजे पाड़े वारनि सां हमेशह इज़त ऐं मोहबत सां पेश अचो, छो जे मिट माए परे था रहनि, कोई कारोबार में आहे, कोई नौकरी में आहे, जेसि ताईं उहो पहुचे तव्हांखे हमेशह पाड़े वारा कमु ईंदा। हमेशह पाड़े वारनि सां चङो हलो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलातु वस्सलामु अल्लाह। हुननि जो रूहानी पेशवा
पीर साहब पागारो थर जे मुख़्तलिफ़ ॻोठनि बाद जॾहिं मिठी पए था त संदसि शानदार आजा कई वई ऐं कैफ़े थर ते अक़लियतनि पारां किशोर कुमार जगाणी सोनू ताज पाराए संदसि ताजपोशी कई। बाद पीर साहब पागारो तक़रीब खे ख़िताब पण कयो। बिरादरी खे मुंहिंजो सलाम। तव्हांजो प्रोग्राम हिते असांजे जमायत वारनि ख़राबु करे छॾियो आहे। साईं में बि मालाणी साहिबु वटि वियासीं लालमाल, उते बि हुनजो सॼो प्रोग्राम दर बदर थी वियो। जमायत वारनि खे सम्झाए बीठा हुए, बाबा पंहिंजे प्रोग्राम में तव्हां आहियो, पराए प्रोग्राम में न चुको। उन ग़रीब जो सॼो बंदोबस्तु पाणी में वियो। ऐं अक़लियत वारनि जी महिरबानी, तव्हां मूंखे यादि कयो, तव्हां तकलीफ़ कई, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजे कारोबार में ख़ुदा बरकत हुजे। थोड़ी घणी तकलीफ़ ज़रूरु आई आहे तव्हांखे बि, हुनजे लाइ मूंखे माफ़ु कजो। तव्हां आबाद रहो, ख़ुशि रहो, जहिड़ो हाल आहे इंशाअल्लाह गॾु आहियूं। ख़ुदा तव्हांखे तव्हांजे कारोबार में अञा अॻिते वधाए, तव्हांजे ॿारनि खे बि ख़ुदा चङी सोबत तरबियत अता फरमाए। तव्हां बि दुआ कजो मुंहिंजे लाइ। महिरबानी।